ईअं खणी चवां त सेटिस्फाइड सिंध हुकूमत खां कॾहिं बि असां न आहियूं। जेका हिन महिल अपाया थिया आहिनि या जेके हिन महिल ताईं हिते नुक़सानात थिया आहिनि उहे इन्हनि इदारनि जी अहलियत हुजे हा त इहे न थियनि। मां इरीगेशन डिपार्टमेंट खे खणी चवां त हिते मौजूदु तव्हां ॾेखारियो ज़ोरी इंजीनियर वठी असां गाॾियुनि में विहारे पिया चऊं त हाली असांखे फलाणी शइ करे ॾियो। इहा हालत आहे। क़यादत खे इहा शइ चई अथऊं। इहा इन इरीगेशन डिपार्टमेंट एतिरी अहल हुजे हा त मुंहिंजा भाउ हिन महिल ताणी जेके नुक़सान थिया आहिनि तुंहिंजो असांजो उहो नुक़सान ज़रूरु थिया। मींहं पवंदा नुक़सानात आहे बोॾा पर घटि थियनि हा। उहे वधीक छो थिया उहे असांखे ॿुधाइनि त वधीक छो थिया। इहे शाखूं जेके हिन महिल ताणी सिमूं असांजूं पाणी नथियूं कढी सघनि त उन जो सबबु छा आहे। उन्हनि खे ॿुधाइनि त तव्हां असां हिते लोकली वेठा आहियूं त किथे कंहिं सिम जी घाटी हिननि 10 सालनि में 10 जी बोड खां वठी अॼोके ॾींहं ताणी कंहिं सिम जी घाटी कंहिं दोस्त हिते ॾिठी आहे? कंहिं बि सिम जी घाटी? तव्हां हिते नुमाइंदा आहियो, तव्हां बि घुमंदा हूंदव। असांखे कि तव्हां कंहिं बि चैनल कंहिं बि नंढी वॾी सिम जो को घाटी ॾसियो त उनजी का कड़ ॾसियो त उहा खणी मौजूदु हुजे। अहलियत हूंदी इरीगेशन डिपार्टमेंट जी उहा पंहिंजी ॾेखारे। शाखुनि जी हालत इहा आहे त हिन महिल ताणी अॻे हूअं खणी सुकंदासीं हाणे खणी ॿुॾूं था। सिधी ॻाल्हि आहे। उहो जेकी ॻाल्हि हूंदी लिकाइण जहिड़ी ॻाल्हि ई कान्हे। हिन महिल मां लिकाए चवां त न दा सिंध हुकूमत हिते कमु कयो आहे। कमु इहो कयो आहे जेको तव्हांजे असांजे साम्हूं। गुज़िरियल ॾींहुं जेको छापो लॻो हिते उहो असां तंबू घुरायासीं पंहिंजी ज़ाती उथण वेहण जे लिहाज़ खां। उहे तंबू असां रिक्वेस्ट कयासीं। उन में 2200 तंबू अॻु में आया जेके उन्हनि जा माण्हू सां गॾिजी हिन तालकनि में विरहाया विया ऐं 1500 तंबू हिकु राति अॻु में पहुता। हुननि जा माण्हू हिते कोन आहे। जेके कंटेनर बि ख़ाली न पिया कनि त जेसि ताणी उहे माण्हू अचनि त ख़ाली कनि। सो उहे ईंदा त ख़ाली कंदा। जज साहिब खे कंहिं बि चवंदा आहिनि त उन माण्हुनि जंहिं इहे तंबू बि न करे सघिया उन्हनि जे नुमाइंदनि दरख़्वास्तूं ॾेई उहे वञी उते पंहिंजे उन जज साहिब सां गॾु बि उन फुटेज में आहिनि जेके उते वञी छापो हणाइनि। चवनि था साईं यूनियन काउंसिल जे इलेक्शन में उन्हनि जा ॿाहिरि बीठा टिकेटुनि ते पीपल्स पार्टी में उनखे ख़बर हूंदी। साईं एफर्ट्स मां सरदार ख़ान जे अकेले हथ खां ॻाल्हि चढ़ियल आहे। न ई कंहिं असांजे हितां जे नुमाइंदे जे हथ खां थी सघंदो। एफर्ट्स वठण वारी अॻुण चयुमि त अहलियत वारी इरीगेशन डिपार्टमेंट आहे जेका पाण खे अहलियत ते सम्झे थी त एफर्ट्स उहे वठे न। असां त चई बीठासीं। असांजी ॻाल्हि उन्हनि न ॿुधी। असांखे सम्झूं कोन। असां उन्हनि खे चयोसीं बाबा तव्हां पाणी जे साम्हूं केॾी वॾी बि भित रखंदव उहा पाणी उनखे टपे ई वेंदो। लिहाज़ा उन पाणी खे उन तरीक़े जो रस्तो ॾिनो वञे जो को नुक़सानात न थियनि। ऐं उहो तरीक़े जो रस्तो पहिरें ॾींहं खां वठनि आहे जंहिं ॾींहुं 410 RD ते दरवाज़ा खुली विया उन ॾींहं खां वठनि आहे न। इन्हनि खे मेजर्स उन ॾींहं खां वठणा। रुगो अचे फोटू सेशन करे चीफ इंजीनियर एक्सियन बि पंहिंजा फोटू कढाए हलिया पिया वञनि। ॿियो कयो कुझु बि कोन अथव। न कंदा दादा वरी बि हिननि खे वोट वठणा आहिनि। असांखे वठणा आहिनि। जे न कंदा